पीपल्स पार्टी सुठी आहे न आहे उहो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे। उन ते हिस्सो जी तव्हां कयो, तनक़ीद कयो, सिंध जो आवाम तव्हां सां गॾु रहंदो। तव्हां कॉन्फ्रेंसूं करियो था पिया, सिंध जो आवाम तव्हांखे वोट ॾिए थो पियो। सिंध जो आवाम तव्हांखे कॾहिं बि इहा वोट कोन ॾींदो त तव्हांखे मज़हबी पार्टी खे मज़बूत कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हांखे हमसरी यूट्यूब चैनल जे अव्हां जे प्रोग्राम सूरत हाल में ख़ुशि आमदेद। हमसरी यूट्यूब चैनल 3000 सब्सक्राइबर करे वरिता आहिनि। असां सोचो तव्हां सां या शेयर करे वठूं, या अव्हां जी असां सां मुहबत जो इज़हार आहे। ऐं हाणे असां चाहियूं था त जीअं तव्हां असांखे साथ ॾियो पिया त असांजो नेक्स्ट टारगेट आहे 5000, ऐं उहो 5000 असां चाहियूं था त विदिन मंथ 3000 प्लस 2000 5000 थी वेंदा, त विदिन मंथ इहो टारगेट आहे। छो त अव्हां बि असांजी टीम जो हिसो आहियो, इन जे करे इहो टारगेट अव्हांखे बि आहे। हाफ़िज़ निज़ामाणी चयो त असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरणु असां लाइ बसि आहे। अव्हां जो जेको सब्सक्रिप्शन करणी आहे, फीडबैक ॾियणी आहे, इहो असांजे पोरे जो उजूरो आहे। तो इन में तव्हांजी तरफ़ां कोताही न थियणु खपे। असां कोशिशि करियूं पिया त रोज़ खां रोज़ ॾींहों ॾींहुं पंहिंजे प्रोग्राम खे अव्हां जे पसंदि मुताबिक़, ऐं जेके हालतूं हलनि पियूं पंहिंजे सूरत हाल मुल्क जी हले पई, या कंहिं हद ताईं कॾहिं कॾहिं असां दुनिया जी हालतुनि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। जॾहिं असां सूरत हाल ॾिसंदा आहियूं न पंहिंजे इर्द गिर्द, का सूरत हाल नाज़रीन बहितर नज़र कोन थी अचे पई। तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे, पर इहा सूरत हाल बहितर थी सघे थी। दुनिया जा मुल्क उहे बि असां वांगुरु हुया, पोइते पियल हुया, उते कुझु माण्हू फ़ाइदा वठंदा हुया ऐं बाक़ी अवाम भोॻींदो हुयो। हींअर बि असां अहिड़े क़िस्म जे भोगनाउनि मंझां गुज़रूं पिया, जिन मां कुझु माण्हुनि खे फ़ाइदो पवे थो ऐं बाक़ी जेके माण्हू वीचारा आहिनि न, उहे भोॻनि था पिया। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां मुंहिंजो पंहिंजे सिंध जे ॿारड़नि में वञणु थियो। हिन वक़्तु जीअं पूरे मुल्क में क्राइसिस आहे न कणिक जो, ईअं असांखे पंहिंजे ॿारड़नि में नज़र आयो। अफ़सोस थियो गवर्नमेंट जे हुजण ते, गवर्नमेंट जे माण्हुनि जे कमाइण ते, गवर्नमेंट जे माण्हुनि जे पेट मज़दूर जी या हारी जी जेका महिनत आहे उन खे हड़प करण में बि नथो भरिजे पियो। सरकार सगोरी सिंध जी 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो हुयो, माना 10000 रुपया पर बैग, जेका 100 kg जी हूंदी आहे। 7000 ऐं 7000 में उहा बैग वञे पई। 3000 रुपया जेको गिरोह आहे उहो नुक़सानु खाए थो पियो। उहो फ़ाइदो चंद माण्हुनि में वञे थो पियो, जेको फूड जो इंस्पेक्टर आहे उहो, जेको DFC आहे उहो, ऐं पूरो सिस्टम जेको आहे। केतिरा हूंदा? हिकु फूड इंस्पेक्टर खे 10 ख़रीदारी मर्कज़ आहिनि, ऐं बजाए उहो पंहिंजे मर्कज़नि ते वेहण जे, जेके नंढा काश्तकार आहिनि उन्हनि खे उन्हनि खां ख़रीदारी करण जे, ख़रीदारी करे थो मिडिलमैन जे मार्फत, उन खां उहो पर बैग ते 1000 रुपया वठे थो पियो। त हाणे भली नंढो सेंटर हुजे न, त उते तक़रीबन 80000 90000 बैग जा उते टारगेट हूंदा आहिनि गवर्नमेंट जा। हाणे जंहिं वटि 10 हुजनि, माना उहो 8 लख बैग थो करे पियो। 8 लख खे तव्हां ज़रब कयो 1000 सां, जवाबु केतिरो थो अचे पियो? 80 करोड़। 1 अरब जी कहाणी आहे हिकिड़े इंस्पेक्टर जी, जेको अकेलो त कोन थो खाए, वरी उनजे मथां जेके वेठा आहिनि उन सिस्टम में हलाए थो पियो। इहो पूरे मुल्क में बहरान आहे। ऐं बहरान छो थियो आहे? उन हिकिड़ो सबबु त इहो आहे त जेका गुज़िरियल गवर्नमेंट हुई निगरान, उन्हनि खे पंहिंजा पैसा कमाइणा हुया। उन्हनि पैसा कीअं कमाया? अञा पंहिंजे फसल में को 1.5 महीनो बि कोन हुयो त उहा जेका माफ़िया हुई, जेके हुकुमराननि सां गॾिजी, उन्हनि हिकिड़े क़िस्म जी हाइप ठाहे वरिती। मीडिया में अटो महांगो थींदो, अटो माण्हुनि खे कोन मिलंदो, माण्हू अटे जे लाइ विड़ी पवंदा, इन जे करे शॉर्टेज आहे असांजे मुल्क में कणिक जी। ॿाहिरां असांखे कणिक इम्पोर्ट करण जी इजाज़त ॾियो, पर उन में असांखे सब्सिडाइज़ करियो। असांजे जेके टैक्सिस आहिनि उन जा, इम्पोर्ट करण जा टैक्स आहिनि, कस्टम ड्यूटीज़ आहिनि, GST आहे, इहे असां ते न लॻायो। ऐं पोइ गवर्नमेंट जेका हुई उन्हनि पंहिंजो हिसो वरितो, ऐं हिननि जेके माफ़िया हुई, जेके वापारियुनि जे रूप में, उन्हनि खे उहो हिसो वठी ऐं उन्हनि खे इजाज़त ॾिननि। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे ख़ज़ाने में टैक्सिस न विया।
पोइ हाणे चवनि था 300 अरब जो नुक़सानु थियो, नुक़सानु कोन थियो, इहो कुझु माण्हुनि जो फ़ाइदो थियो। 300 अरब रुपए जो फ़ाइदो मुश्किल सां 100 या 150 माण्हुनि वरितो हूंदो, जंहिंमें नाले वारा वापारी, वॾा वॾा ब्यूरोक्रेट ऐं उन वक़्त जा मिनिस्टर। इहा पोज़ीशन आहे। ऐं हाणे सिंध जी पोज़ीशन इहा आहे त वीचारो माण्हू जंहिं 6 महीना इंतज़ारु कयो आहे, उन्हनि एतिरो क्राइसिस करे छॾियो आहे त उहो 7,000 7,500 ते सेल थो करे पियो। पर ॻाल्हि यादि रखूं त अटे जो रेट घटि कोन थियो आहे। अटो हींअर बि 120 रुपया kg हले थो पियो, जॾहिं उन्हनि खे अटे जे चक्की वारनि खे, फ्लोर मिलनि खे आम मार्केट मंझां 8,000 रुपया पर बैग मिले थी पई, त उन ते 40 रुपया रखनि था पिया। 120 रुपये में ॾियनि था अटो, जेको उन्हनि खे 10 रुपया रखणो, या त थिए ईअं त भला 90 रुपये ते अटो ॾियो माण्हुनि खे, त आम माण्हू खे फ़ाइदो पवे न। ईअं छो करियो? ईअं करण सां त उन्हनि मिल मालिकान खे फ़ाइदो कोन पवंदो, मिल मालिकान अव्हांखे पैसा त कोन ॾींदा न। ही चंद माण्हुनि जी माफ़िया आहे जेका सॼे पूरे बाक़ी अवाम खे, जिन वीचारनि जो गुज़र सफ़र 6 महीननि जे फसल ते आहे, जिन 6 महीना फसल में महिनत कई आहे, ऐं जॾहिं उनजो फसल लथो आहे त उनजो केरु बि धणी सां ई कोन्हे को। ही त पोइ कचे जा ऐं पके जा धाड़ियल गॾु आहिनि न। कचे जो धाड़ियल खणे थो सिर्फ़ु हथ में क्लाशन कोफ, ऐं उनजे ज़ोर ते तव्हां खां पुर करे थो, मूंखां पुर थो करे। ही जेके पके जा धाड़ियल आहिनि न, जेके ऑफिसरनि जे रूप में, जेके ब्यूरोक्रेट जे रूप में, जेके वापारनि जे रूप में, उहे पेन खणनि था, माण्हुनि जो इस्तेसाल उहे बि कनि था पिया। इन्हनि खे रोकींदो केरु? को सुठो माण्हू रोके सघे थो, को सुठो ब्यूरोक्रेट रोके सघे थो? हिन हुकूमत मंझां इहा तवक़ो कोन्हे। पंजाब हुकूमत कंहिं हद ताईं कमु करे थी भई। पंजाब हुकूमत इहो आहे त भला घटि में घटि जेतिरो बि उन्हनि जी क़ुवत ख़रीद आहे, उहा जाइज़ माण्हुनि खां ख़रीद थी करे पई। उते अहिड़े क़िस्म जो स्कैंडल ॿुधण में कोन थो अचे पियो, जेको असां हींअर ॿाहिराड़नि में ॾिसूं था, पंहिंजे अखियुनि सां ऐं पंहिंजे कननि सां हींअर ॿुधी आया आहियूं त 1,000 रुपया फ़ी बैग ते उतां जेको इंस्पेक्टर फूड जो आहे, जेको ख़रीदारी करे थो पियो, उहो वठे थो पियो। पंजाब में अहिड़े क़िस्म जी रिपोर्टूं कोन थियूं अचनि, बहरान उते बि आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे ई गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे त इन्हनि खे ज़हन में रखे पॉलिसियूं ठाहे, कहिड़ी शइ असां वटि वाफ़िर मिक़दार में आहे, कहिड़ी शइ असां वटि घटि मिक़दार में आहे। ऐं अहिड़ो ई प्रॉब्लम सोलर सां आहे। सोलर जो प्रोग्राम असां अॼु नथा करियूं, छो त असांखे अॼु का ॿी ॻाल्हि सूरत हाल करणी आहे। सूरत हाल प्रोग्राम में ॿी ॻाल्हि इहा करणी आहे त हिन वक़्तु सियासी हुकूमत खे कमज़ोर करण जे लाइ सभु दुरियूं, उहे दुरियूं जेके कल्ह ताईं गॾु हुयूं, इस्टेब्लिशमेंट सां गॾु हुयूं ऐं हुकूमत सां गॾु हुयूं, JUI जे रूप में, PTI जे रूप में, GTA जे रूप में, उहे सभु हिकिड़े शर्त ते गॾिजनि थियूं पयूं त कहिड़े बि नमूने हिन हुकूमत खे डिस्टेबलाइज़ करियूं या असांखे उन में हिसो मिले। ज़ाहिर आहे PTI खे हिसो कोन थो नज़र अचे मिलंदे वेझे मुस्तक़बिल में। GDI जो हाल तव्हांजे साम्हूं ई आहे। बाक़ी रही JUI 2022 में PDM जो हिसो ई JUI जो जेको हिन वक़्त जो असांजो तमामु वॾो मज़हबी स्कॉलर जनाब मौलाना साहिब, उहो लटखणी बीठो आहे हिन हुकूमत जे ख़िलाफ़। पर 2 साल पहिरियों सां गॾु हुयो, पर छो थो हटे पियो? उन जो जलसो हुयो कराची में। उन जलसे में जेके जीनियन प्रॉब्लम्स आहिनि न सिंध जा, उन्हनि खे उन कोन एड्रेस कयो। अमन अमान जी ॻाल्हि बि कोन कई। सिंध जो जेको या पूरे पाकिस्तान जो जेको इशू हले पियो कणक जे बहरान जी, उनजी बि ॻाल्हि कोन कई, छो त निगरान हुकूमत में उहो पाण बि फज़ल रहमान साहब मौजूदु हुयो। बाक़ी ॻाल्हि कई त इलेक्शनूं परचेज़ थियूं आहिनि, सदारतूं परचेज़ थियूं आहिनि, ऐं नारा जेके लॻा हुआ उहे अजीब लॻा हुया। असांजे कल्ट जेको आहे न, PTI कल्ट ठाहे छॾियो आहे। पोइ वरी जेके मुर्शिदनि जा मुरीद आहिनि उहो कल्ट आहे। हाणे मौलाना जो कल्ट असांखे नज़र थो अचे पियो। नारा ख़बर आहे तव्हां ॿुधा हूंदा न कहिड़ा लॻा? अवाम जे दिलनि जो सदर, अवाम जे दिलनि जो वज़ीर आज़म, अवाम जे दिलनि जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ तशरीफ़ ला रहे हैं। जीअं हूंदो न पुराणे मुग़लनि जो ॿुधंदा हुआसीं, बादशाह सलामत, ज़िले इलाही, इहो तव्हां सभु उथी बीह रहो, उहो तशरीफ़ आणे थो पियो। हिननि जी ज़हनियत उहा ई आहे, बादशाही आहे। पोइ
उहा मज़हब जे रूप में हुजे, उहा कल्ट जे रूप में हुजे, उन खे प्रमोट था कनि पिया। असांखे इहो नज़र न आयो त आम माण्हुनि जे मसइलनि ते हिननि को इन में को हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो हुजे। हाणे ख़बर पवंदी जॾहिं पेशावर में जलसो थींदो त मौलाना साहिबु उते छा चवंदो, त उते जी जेका असेंबली आहे केपी जी, उहा कंहिं ख़रीद कई आहे, कंहिं विकिरो कई आहे, उते हिन सां धांधली कंहिं कई, उहा ॻाल्हि क्लियर कंदो, छो त उते पीटीआई जी हुकूमत आहे। हाणे ॾिसंदासीं उते छा चवंदो। असांखे वरी ॾुख हिते बि थियो त असांजूं जेके क़ौम परस्त जमायतूं आहिनि, जेके पंहिंजो पाण खे सेक्युलर चवंदियूं आहिनि, सिंध जे मसइलनि सां वाक़ई बीठल बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि खे बि हींअर ॿिए हंधि किथे नज़र नथो अचे पंहिंजो सर्वाइवल ऐं मज़हबी धुरनि सां गॾिजणु, इंतिहा पसंद पार्टियुनि सां गॾिजणु, जिन सां कल्ह कावड़ कंदा हुआ त नून लीग गॾु बीठी आहे, पीपल्स पार्टी गॾु बीठी आहे, इहे राइटिस्ट पार्टियूं आहिनि। ठीकु आहे, नून लीग कॾहिं चयो आहे त असां राइटिस्ट पार्टी कोन आहियूं? तव्हां त चवंदा हो न असां सेक्युलर पार्टी आहियूं। तव्हांजी सेक्युलर पार्टी हाणे किथे आहे? तव्हांखे ॿ मिंटनि जो उते माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो पियो ऐं तव्हां उते वञो था पिया। जीडीए तरफ़ खां असां ॾिठो त असांजा ॿ नाले वारा अॻुवाण उते मौजूदु हुया। थियण ईअं खपे त उन्हनि जी सिंध जे अवाम वटि हिकिड़ी मञता आहे, उन मञता खे प्रोमोट कनि, जेके हू प्रॉब्लम खणंदा आहिनि सिंध जा, उन्हनि जी ॻाल्हि कनि। पर जेकॾहिं मज़हबी पार्टियुनि जे अम्ब्रेला जे हेठां ईंदा त पोइ उन्हनि खे सिंध जो माण्हू कोन ॾींदो मञता। सिंध जो माण्हू केतिरो बि कुझु बि हुजे, पर हू घटि में घटि इंतिहा पसंदि न आहे। ऐं मज़हबी पार्टी कहिड़ी बि हुजे, जमायत इस्लामी हुजे, JUI हुजे या TLP हुजे, इहे इंतिहा पसंदि पार्टियूं आहिनि। इन्हनि जो सिर्फ़ु इस्तेमालु कंदा आहिनि, मज़हबी कार्ड इस्तेमालु कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे विढ़ाईंदा आहिनि। ऐं उन्हनि पार्टियुनि जे तव्हां अम्ब्रेला जे हेठां अची था ऐं तक़रीरूं कयो था पिया। मिलियन मार्च चलो हूंदो जेतिरो हुजे, मूंखे ख़बर न आहे त केतिरा मूं माण्हू ॻणिया कोन हुया, पर मिलियन माण्हुनि में नज़र ईंदो आहे, सम्झ नज़र ईंदो आहे। तव्हां रोड ते कयो था, ॿई पासा रोड जा रोके, पोइ परे परे ताईं नज़र थो अचे। असांजो उन सां बि एतिराज़ु कोन्हे को। हक़ आहे हर पार्टी खे, हर सियासी पार्टी खे त पंहिंजो पैगाम ॾिए, माण्हुनि खे ॾिए, पर इहो हक़ न आहे सियासी पार्टी खे त मुल्क में अदम इस्तेहकाम जो सबबु बणिजे। कोन्हे को हाल असांजे मुल्क जो। ही सभु असां चयो त माफ़ियाऊं आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि माफ़ियाउनि ते इहो प्रेशर रखिजे त असांखे हुकूमत में हिसो ॾियो, त ग़लति आहे। उन्हनि माफ़ियाउनि में जेकॾहिं उहे आहिनि हुकूमत में, त तव्हां अवाम जे मसइलनि खे, जेके उनजा रियल मसइला आहिनि, अमन अमान, रोज़गार, माण्हुनि खे महांगाई मारे विधो आहे, तव्हां सिर्फ़ु इन करे अचो था त असांखे हिसो कोन्हे को। अरिड़हनि जी इलेक्शन सही कोन हुई या सही हुई, 24 जी इलेक्शन सही कोन्हे, पोइ त 29 जी इलेक्शन बि सही कोन थींदी, पोइ आख़िर इहा इलेक्शन कीअं बहितर थींदी? बसि उहा PTI चवाणी त असां ॻाल्हाईंदासीं, त ॻाल्हाईंदासीं कंहिंसां? जिन असांजी इलेक्शन चोरी कराई आहे। पॉलिटिकल माण्हुनि सां न ॻाल्हाईंदासीं। इशूज़ आहिनि असांजा, मुल्क जा इशूज़ आहिनि, सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे असांजी। पर असांखे इन्हनि मौलाना साहिब ते कोन थो थिए। असांखे मौलाना साहिब जी हिकिड़ी तारीख़ रही आहे। मौलाना साहिबु चाहींदो आहे मां कंहिं बि सूरत में बाय हुक और बाय कुक मां हुजां, हुकूमत में हुजां। हिन वक़्तु शायदि हुनखे हुकूमत में उहो पंहिंजो जेको जाइज़ शेयर आहे उहो मिले कोन थो, इन करे रोडनि रस्तनि ते अची वियो आहे। सुभाणे हू PTI सां गॾु हूंदो। पर हिकिड़ी अर्ज़ु कयूं असां JUI खे त PTI जे माण्हुनि खे चवंदे यार उहो नारा त न हणायो न, पर अञा उहे नारा लॻा, पश्चिम में लॻा। PTI जो जेको तव्हां ॾिठो आहे, जेका रैली हली 28 वारी, उहा ॾिठो त ट्रेन मार्च हलियो। माण्हू एजिटेशन जे वर न चढ़ंदो, माण्हुनि जो खे बुख बदहाल करे विधो आहे। सभई सियासी पार्टियुनि जो कमु इहो आहे त पाण में वेहनि ऐं आम माण्हुनि जे मफ़ाद में, मुल्क जे मफ़ाद में कमु कनि, सूरत हाल खे बहितर करण जी कोशिशि कनि पिया। जीअं पंजाब बहितरी तरफ़ वञे थो पियो, हिकिड़े ॾींहं में ओवरनाइट इहो पॉसिबल आहे त कमु थी सघे? या असां ईअं चऊं था असां नून लीग जे हिकदमि हिकिड़ा ख़्वाब खणी ईंदी माण्हुनि जा, उहा पूरा कंदी, पर नून लीग ते तव्हां तनक़ीद करे सघो था, पीपल्स पार्टी ते तव्हां तनक़ीद करे सघो था, PTI ते JUI ते तव्हां तनक़ीद ई कोन था करियो न। ऐं ख़ासि तौर ते अॼु जे सूरत हाल में असांजी तनक़ीद क़ौम परस्त जेके अॻुवाण उन्हनि ते आहे,
जिन जी चङी ख़ासी मञता आहे उहे पंहिंजो उहो रस्तो छॾे ऐं हिकिड़ी इंतिहा पसंद पार्टी जे अम्ब्रेला जे हेठां अचनि था पिया। पोइ सुभाणे माण्हू वटि छा अचे चवंदा, उहा पार्टी जेका मज़हबी कार्ड इस्तेमालु करे थी पई उन खां त घटि में घटि निकिरो न। पीपल्स पार्टी सुठी आहे न आहे उहो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे। उन ते हिकु सौ जी तव्हां कयो, तनक़ीद कयो, सिंध जो आवाम तव्हां सां गॾु रहंदो। तव्हां कॉन्फ्रेंसूं करियो था पिया, सिंध जो आवाम तव्हांखे वोट ॾिए थो पियो। सिंध जो आवाम तव्हांखे कॾहिं बि इहा मोट कोन ॾींदो त तव्हांखे मज़हबी पार्टी खे मज़बूत कयो ऐं उहा मज़हबी पार्टी जो अॻुवाण तव्हांखे सुञाणे बि थो अलाए न बि थो सुञाणे ऐं तव्हांखे ॿ मिंटनि जा टाइम या 3 मिंट तव्हांखे टाइम थो ॾिए, उन जलसे में तव्हां ईअं सम्झो बिन बुलाए महिमानी चऊं तव्हांखे। सो तव्हां पंहिंजे कद काठ खे सुञाणो। अपनी घोट ते नशा थी वई, ॿियनि जे चकर में हुननि का बि जेका मरकज़ी पार्टी आहे न या मज़हबी पार्टी आहे न उन खे सिंध जे मसइलनि सां का बि दिलचस्पी न हूंदी आहे। उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदनि जे लाइ हू हर क़िस्म जा इतिहाद बि कंदा आहिनि, इल्हाक बि कंदा आहिनि। PDM हुकूमत में शामिल हुया, हींअर बि जेकॾहिं उहो पंहिंजे जेको उन्हनि जो शेयर घटिजी वियो आहे न उन जे करे कावड़ था कनि पिया, अदरवाइज़ उन्हनि सां शामिल थी वेंदा। सो अव्हां खे सोचणो आहे त तव्हां सेक्युलर आहियो, तव्हां सिंधी मसइलनि खे हमेशह उजागर कयो आहे, हाणे बि तव्हां पंहिंजे मुंहं सां ऐं तव्हां जॾहिं उहो चओ पिया, असांजो हिकिड़ो कॉन्फ्रेंस लीडर चवे पियो त PDM जी हुकूमत ते जॾहिं तनक़ीद करे पियो त यकीन कयो मूंखे मज़ाक़ पियो लॻे त PDM जो सरबराह केरु हुयो? मौलाना साहिबु हुयो। त मौलाना साहिबु उते वेठो आहे, तव्हां उन जलसे में वेठा आहियो ऐं तव्हां वेठा चओ त PDM सरकार कंहिं ठाही, PTI हुकूमत कंहिं ठाही। इस्टेब्लिशमेंट जो किरदारु आहे, तव्हां ओपन थी चओ त आहे उन्हनि जो किरदारु, असां बि चवंदा आहे उन्हनि जो किरदारु, पर इहो किरदारु ईअं न हुजे त तव्हां असांखे खणो, मौलाना साहिब खे खणो त पोइ किरदारु ठीकु थी वियो, तव्हां इमरान ख़ान खे खणो त पोइ किरदारु ठीकु थी वियो। पर जेकॾहिं तव्हां या न्यूट्रल थियो या चुप करे वियो या इन जेको तव्हांजो इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो कयल भंग आहे या भंड आहे उनखे तव्हां हाणे न कयो त पोइ तव्हां ते सभु तनक़ीदूं कनि पयूं पार्टियूं। इन खे मुनाफ़क़त चइबो आहे। मुनाफ़क़त खां निकिरणो पवंदो, अवाम जे मसइलनि खे उजागर करणो पवंदो। सो नाज़रीन, अॼु जी सूरत हाल इहा हुई। अव्हांखे असांजो हीउ प्रोग्राम कीअं लॻो फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं असांजे सब्सक्रिप्शन खे 5000 ताईं ज़रूरु पहुचाईंदा। अव्हांजी वॾी महिरबानी। अला भाई।